बलूचिस्तान में जाफर एक्सप्रेस ते थियल हमलो पाकिस्तान में भारत के दहशतगर्द ज़हनियत जो तसलसल है। जाफर एक्सप्रेस ते हमलो कंदड़ दहशतगर्द अफगानिस्तान में पंहिंजे हैंडलर सां राब्ते में हुआ। कुछ यरगम वारनि खे मौक़ो मिलियो त उतां भॼी विया। दहशतगर्द भॼंदड़ यरगम वारनि ते फायरिंग बि कंदा रहिया। हमले खां पोइ भारतीय मीडिया जाली वीडियो ॾेखारे पाकिस्तान जी साख मुतासिर करण जी कोशिश कई। भारतीय मीडिया दहशतगर्दनि जी सपोर्ट में हलंदड़ वॉरफेयर खे लीड करे रहियो हो। सोशल मीडिया ते मसनूई ज़ानत वसीले कूड़ियूं तस्वीरूं ठाहियूं वयूं। ट्रेन वाक़े खां पहिरियां दहशतगर्दनि एफसी चेक पोस्ट ते हमलो कयो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जी बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ मुफ्ती सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो पाक फ़ौज बाक़ाइदा मनसूबाबंदी करे दहशतगर्दनि खे इंगेज कयो। दहशतगर्दनि जी कम्युनिकेशन मां पतो पियो त उन्हनि विच में आपघाती बमबार बि आहिनि। आपघाती बमबारनि सबबि मुहतात अंदाज़ में ऑपरेशन कयो वियो। बलूचिस्तान के वॾे वज़ीर चयो आहे त पाक फ़ौज जहिड़ी रीत यरगम वारनि खे आज़ादु कराए उहो तारीख़ जोॻो अमल आहे। सिक्योरिटी फोर्सिस खे कामयाब कार्रवाई ते भेटा पेश कजे थी। कुछ दहशतगर्दनि बलूचनि जी रिवायतुनि खे पामाल करे छॾियो आहे। दहशतगर्द पाकिस्तान खे टोड़णु चाहिनि। जाफर एक्सप्रेस हमले खिलाफ सिंध असेंबली में मुज़म्मती ठहराव गडिल तौर मंजूर। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त जाफर एक्सप्रेस ते हमले की मज़म्मत करियूं था। असां बलूचिस्तान की अवामी फोर्सिस सां हमदर्दी जो इज़हार कयूं था। कामयाब ऑपरेशन ते एजेंसियुनि ऐं फोर्सिस खे भेटा पेश कयूं था। ऑपरेशन दौरान समूरनि दहशतगर्दनि खे जहनुम भेड़ो कयो वियो ऐं यरगमालियुनि खे फ़ौज सां बाज़ियाब करायो वियो। सीनियर वज़ीर शर्जिलिना मेमण जो चवणु आहे त जाफर एक्सप्रेस ते हमलो पाकिस्तान जी दिल ते हमलो आहे। जाफर एक्सप्रेस हमले खां पोइ फोर्सिस बर वक्त कार्रवाई कई। जवाननि खे सलाम पेश कजे थो। जेकॾहिं अमन थी वञे त बलूचिस्तान ख़ुद मुख्तियारी खिते में तरक्की याफ़्ता सूबो थी सघे थो। कहिड़ा पाड़ेसरी मुल्क आहिनि जेके अमन नथा चाहीनि। दुश्मन मुल्क नथा चाहीनि त परॾेही सीड़पकार पाकिस्तान में अची सीड़पकारी न कनि। रॉ जी फंडिंग ऐं ॿियनि मुल्क जी एजेंडा ते पंहिंजी मुल्क खे नुक़सान पहुचाइण वारा दहशतगर्द आहिनि। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठ अमन अमान के हवाले से इजलास। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सीनियर वज़ीर शर्जिलिना मेमण समेत ॿिया वज़ीर, IG पुलिस ग़ुलाम नबी मेमण ऐं आला अमलदार शरीक। सखर घोटकी ऐं कशमोर में भुंग एवज़ अगवा के वाक़िअनि ते कंट्रोल कयो आहे। वॾे वज़ीर ऐं IG पुलिस जी बिलावल भुट्टो ज़रदारी के ब्रीफिंग। PB चेयरमैन जो चवणु आहे त सिंध में अमन अमान बरक़रार रखण ऐं अवाम जी जान तोड़े माल की हिफ़ाज़त सिंध हुकूमत की ज़िम्मेवारी आहे। पुलिस के दाड़ेरनि ख़िलाफ़ ऑपरेशन वधीक तेज़ करणो पवंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी पुलिसिंग खे वधाइण जी हिदायत कंदे चयो आहे त भुंग एवज़ अगवा ऐं ॿियनि ॾोहनि ते ज़ीरो टॉलरेंस आहे। कचे जी सरकारी ज़मीन उतां जे औरतुनि में विराइण लाइ सिंध हुकूमत पॉलिसी ठाहे। पीपल्स पार्टी की पॉलिसी है त अक़लियतुनि औरतुनि ऐं ॿारनि ख़िलाफ़ का बि ज़्यादती बर्दाश्त न कई वेंदी। कराची में रोड हादसनि खे हर सूरत में कंट्रोल कयो वञे। सिंध हुकूमत मनशियात ख़िलाफ़ जारी ऑपरेशन खे वधीक बहितर बणाए कराची सेफ सिटी प्रोजेक्ट ते कम जी रफ़्तार बि तेज़ कई वञे। क़ौम पंहिंजी बहादुर फ़ौज सां गॾु आहे। असां सभिनी खे दहशतगर्दी ख़िलाफ़ मुतहद थियणो पवंदो। बुलान में जाफर एक्सप्रेस ते हमले खां पोइ सिक्योरिटी फोर्सिस बहादुरी सां दहशतगर्दी जो मुक़ाबिलो कयो। हमले खे नाकाम बणाइण ते सिक्योरिटी फोर्सिस खे सलाम पेश करियां थो। असांखे पंहिंजी जोग्राफियाई सरहदुनि जी हिफ़ाज़त करणी आहे। पाणी जी मुंसिफ़ाणी विच थियणु घुरिजे। सिंध जी आवाम जो आवाज़ इस्लामाबाद ताईं पहुचाए रहिया आहियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हर फोरम ते सिंध जो आवाज़ उथारियो आहे। असां हकारी सियासत ते यकीन रखूं था। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इंफॉर्मेशन डिपार्टमेंट पारां नौकरियुनि लाइ तयारु कयल जॉब पोर्टल जी इफ़्तिताही तक़रीर खे ख़िताब बिलावल भुट्टो ज़रदारी ऐप लॉन्च करण ते सिंध हुकूमत खे मुबारकूं बि ॾींदे चयो आहे त पूरी सिंध जी मईशत ख़ानगी सेक्टर हलाए थो। रोज़गार जा मौक़ा आवाम खे फ़राहम करणु हुकूमत जो कमु आहे। सिंध इतलात खाते तरफ़ां नौजवाननि खे नौकरियूं ॻोल्हण में मदद बाबति iworkforSindh.com नाले पोर्टल जो इफ़्तिताह। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर MPAs ऐं PP अॻवान शरीक। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त हिन पोर्टल वसीले रोज़गार जे मौक़नि ऐं टैलेंट खे हिक जाइ ते गॾु कयो वियो आहे। हीउ ऐप लॉन्च करण ते सीनियर वज़ीर शर्जिलिना मेमण खे वाधायूं ॾिजनि थियूं। ग्रेड 1 खां 4 ताईं जी नौकरियुनि जे लाइ हिन ई ऐप ज़रिए अप्लाई करे सघिजे थो। 5 खां 15 ग्रेड ताईं नौकरियूं IBA ज़रिए ॾिनियूं वेंदियूं। 16 ग्रेड खां मथे वारी नौकरियूं कमीशन वसीले ॾिनियूं वेंदियूं। सनअतकारनि वटि मौजूदु नौकरियुनि बाबति ॼाण हिन पोर्टल वसीले आम कनि।